सिंधीअ जो पहिरियों डिजिटल चैनल लॉन्च थी वियो आहे सिंधी संगत .tv त हाणे ई रजिस्टर कयो सवलो आहे। हाणे तव्हांजे साम्हूं जेकी स्क्रीन आहे उन में तव्हीं पंहिंजो नालो, पंहिंजी सरनेम, डेट ऑफ बर्थ ऐं ईमेल ID एंटर कंदा। उन खां पोइ तव्हां पासवर्ड सेट कंदा, पासवर्ड कंफर्म कंदा ऐं रजिस्टर ते क्लिक कंदा। रजिस्टर करण खां पोइ तव्हांखे पंहिंजे ईमेल अकाउंट में वञी करे वेरिफिकेशन लिंक ते क्लिक करणो आहे। जे तव्हांखे इनबॉक्स में वेरिफिकेशन लिंक न मिली आहे त ट्रैश में ज़रूर चेक कजो। त बस हाणे तव्हां सिंधी संगत .tv जा मेंबर थी विया आहियो। त अचो सभु गॾिजी सिंधीअ में मूवीज़, ड्रामास, टेलीफिल्म्स, ॿारनि जा प्रोग्राम, गीत संगीत ऐं अहिड़े घणनि ई प्रोग्राम्स जो लुत्फ़ माणियूं। त पोइ देरि छा लाइ, हाणे ई लॉगिन कयो। जय झूलेलाल।